सोबोदेरो शहर के लतीफ़ कॉलोनी के रहवासिन शेख बिरादरी के औरतन मर्दन बारन गुलजार शेख, एजाज शेख, शहजादो शेख, हजूर बख्श मिसमात, जुबेदा मिसमात, नूरजहान शेख पंजन मासूम बारन समेत एहतजाज किया। उन मौके ते गुलजार शेख दाईंदे बुधायो तो असां मजदूर आहियूं ऐं कच्चूं सिरूं पाए पंहिंजनि बच्चन जो गुज़र सफ़र कंदा आहियूं। मेहरापुर जो रहवासी अयूब मौजाई ऐं कोटिया जो रहवासी बिलावल पठान मूं वटि आया, जन चयो त तव्हां पंहिंजी लेबर वठी कोटिया हलो ऐं उते हली बिलावल पठान जे सिरनि जे भट्ठे ते हली सिरनि जो कमु कयो। गुलजार शेख चयो त मां मज़दूरनि जो जमादार आहियां। अयूब मौजाई जेको मुंहिंजो वास्तेदार आहे, उन मूंखे लेबर वठी हलण लाइ भट्ठे जे मालिक बिलावल पठान खां किरायो भाड़ो वठी ॾिनो। मां पंहिंजे औरतनि समेत तक़रीबन 35-40 माण्हू उते वठी वियुसि। उते पहुचण शर्त भट्ठे जो मालिक असां खां शनाख्ती कार्डनि जूं फोटू कापियूं वरितियूं ऐं ख़ाली स्टाम्प पेपरनि ते मुंहिंजी फैमिली जे फर्दनि जा अंगूठा हणाया ऐं चयो त तव्हांजी पुलिस वटि दाख़िला रखाईंदुसि। हुन चयो त मुंहिंजी फैमिली समेत मुंहिंजी लेबर तक़रीबन 35,000 रोज़ानो कच्चूं सिरूं विझंदा हुआसीं। भट्ठे मालिक बिलावल पठान ऐं अयूब मौजाई खां ख़र्च पको घुरंदा हुआसीं त असांखे घटि वधि ॻाल्हाईंदा हुआ ऐं पंहिंजी मर्ज़ी सां ख़र्च पको ॾींदा हुआ। असां खां ज़बरदस्ती 7 महीना पूरियो करायो ऐं असां मथां भट्ठे मालिक बिलावल पठान जा हथियारबंद पारो ॾींदा हुआ। जॾहिं को बीमार थींदो हुओ त उनजे इलाज लाइ बि पैसा न ॾींदा हुआ ऐं न ई वरी काॾे वञणु ॾींदा हुआ, जेका हक़ीक़त असां मोबाइल फ़ोन ज़रिए पंहिंजनि अज़ीज़नि खे ॿुधाई। जन असां ॾांहुं भाड़े किराए जा पैसा ॾियारे मोकिलिया ऐं असां वज वठी उतां फ़रार थी पंहिंजनि बचनि समेत वापसि भॼी आयासीं ऐं असांजी मज़दूरीअ जा लखें रुपया भट्ठे मालिक बिलावल पठान ऐं मौजाई खाई विया आहिनि ऐं धमकियूं ॾियनि पिया त वापसि हलो न त अव्हांखे जानी माली नुक़सानु पहुचायो वेंदो ऐं कूड़ा केस दाख़िल कराया वेंदा। हुननि चीफ जस्टिस ऑफ सिंध, हाई कोर्ट ऑफ सिंध, वज़ीर आला सिंध, IG सिंध, DIG सखर ऐं SSP खैरपुर खां इंसानी हक़नि जी तंज़ीम खे अपील कई त जिबरी पोरियो कराईंदड़ ख़िलाफ़ क़दम खणी असांखे पंहिंजी मज़दूरी जा पैसा ॾियारे ऐं तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ ॾियारियो वञे।